इन वक्त असां टाउन कमेटी निंदो जे ॻोठ ईदू कोटार में मौजूद आहियूं। तव्हां मुंहिंजे बैक साइड ते उहो ॻोठ ॾिसो पिया। इन ॻोठ जो जेको हिकिड़ो नंढिड़ो रस्तो जेको हिते तक़रीबन 250-300 घरनि ॾांहुं वञे थो, उन इंतिहाई सूरत हाल ख़राबु आहे। उन करे जेके अक्सर मोटरसाइकिल आहिनि उहे हिते किरनि था, मैसूं ॿारड़ा किरनि था। ऐं जॾहिं का बीमारी वग़ैरह या ख़ुदा न ख़ास्ता का कुदरती आफ़त थी वई हली, का कुदरती जे करे का बाहि ख़ुदा न करे जे लॻी वई हली त एॾा का वञण जी जॻह न आहे, रस्तो न हुजण सबबु ॻोठण सख़्तु तकलीफ़ में आहिनि। अचो त उन्हनि ॻोठण वारनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। असां जेको वॾी तकलीफ़ सां मींहनि जा 2 महीना 3 महीना वॾी तकलीफ़ सां कढूं था, जंहिंमें असांजूं औरतूं असांजूं नियाणियूं सभु उन घटी मटण जी बुखार जेको आहे सो बि कुल्हे ते खणी वञी सुई हणाईंदा आहियूं। असां वटि रस्तो कोन्हे। असांजो मसइलो इहो आहे त असांखे रस्तो, असांजी जेकी आहे चङा मुड़ुस आहिनि जा कहिड़ा उहे असांखे रस्तो ॾियनि। वोट वठण लाइ त असां वटि हर को अचे थो, पर वोट वठी पोइ असांजी सार संभाल को बि नथो लहे। असांजे हिते इहे घर में को गुज़ारे थो वञे त असीं उन्हनि खे खट पोइ 2 ॼणा खणी हितां मटीनि था ऐं मीडिया वारा अवी भाउ पुगायो अवी पाण ॾिसी सघो था। असां वटि को बि वसारो हिते न असांजी सार संभाल लहण वारो आहे, न असां को पुछण वारो आहे। वोटनि लाइ त अचनि था, जे मरी थो वञे 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो 5 साल अॻु में उहे अचनि था फाता करणु। उन टाइम ते जॾहिं असांजे ॻोठ मंझि कजो थो थियो वञे, उहो बि उन्हनि खे पोइ थो यादि पए, तेसीं उन्हनि खे कजो बि कोन थो यादि पए। हींअर असांजे घसनि ऐं असांजे ॻोठ जी असांजे पाणीनि जी हीअ हालत लॻी पई आहे, हुननि खे का बि यादगिरी कोन्हे। वसारनि खे अपील आहे त जल्द में जल्द असांजा इहे घस ठाहिया वञे। जेको जो असां वटि कुझु बि कोन्हे, वस वारा अचनि था, असां वटि का बि पवाड़ी कोन था कनि। असीं ग़रीब मज़दूर माण्हू, मज़ूरी करण वारा, असांजो को बि धणी साईं कोन्हे। असांजे घसनि जी इहा हालत आहे, असीं केॾांहुं वञूं। असांजो 24 कलाक जो घस आहे, वोट वठण लाइ सभु को अचे थो, असांजी का पवाड़ी कोन था कनि। साईं असां इलाही दफ़ा दाऊं कयूं, बाक़ाइदा अख़बारुनि में मीडिया ते असां बाक़ाइदा विया आहियूं। असां एस साहब खे दरख़्वास्त ॾिनियूं। असां टाउन ऑफिस इलाही दफ़ा हली विया आहियूं, बाबा अचे असां विज़िट करे ॾिसो, अगरि असांजो हक़ आहे त असांखे बिल्कुलु असां टाउन में वेठा आहियूं, बिल्कुलु असां टाउन में वेठा आहियूं। ऐं अचो असांजी सार लहो। जेको रोड तव्हां ॾिसो पिया, तव्हां ही बाक़ाइदा ॾिठो हूंदो त माना सरासर किरी पियो आहे, जंहिंमें माना असांजो का माना मोटरसाइकिल नथो मोटर सघे। असीं छा करियूं भला? महिरबानी करे असांजो रोड आहे असांजी ठाहे ॾिनो वञे। नज़रीन, तव्हां ॻोठ ईदू कोटार जे रहवासियुनि खे ॿुधो त हिननि जो इहो चवणु आहे त हिते जेके सॼा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे असां खां वोट त वठी वञनि था, पर उहा असांजी तकलीफ़ जेका आहे उनखां बेख़बर वञल आहिनि। तव्हां ख़ुदि ॾिसो त जॾहिं 2 मोटरसाइकिलूं पाण में गॾिजनि थियूं त उहे मोटरसाइकिल वारा बि किरी ज़ख़्मी थी सघनि था। ऐं काफ़ी दफ़ा हिते मोटरसाइकिलूं बि किरियूं आहिनि, असांजा नौजवान ज़ख़्मी बि थिया आहिनि, जंहिंमें असांजी औरतुनि खे बि धकु लॻा आहिनि वाह में किरण सबबु। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त छा टाउन कमेटी जेका निंदो आहे उहा फौरी तौर ते जेका किरोड़े रुपयनि जी बजट रखियो वेठी आहे, छा हिन ॻोठ वारनि जे लाइ हीउ जेको आहे फौरी तौर ते हंगामी बुनियादनि ते कमु कराईंदी या न, इहो सवालु हाणे टाउन कमेटी निंदो खे ॾियणी आहे। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।